सिंधवासियो हक़ मौजूद जीअं दुनिया जे ॻोल्हे ते मज़हब मुल्कनि खे उनजी तरक़ीअ खे ॾिसूं था त रो रड़े थो ऐं दिलि तड़पे थी, छो त उहे सभु वसीला सिंध में मौजूदु आहिनि। असीं समुंड ऐं दरिया जा मालिक, गैस, तेल, कोयले ऐं मैदनी वसीलनि सां मालामाल सिंध जी गुरबत, बुख ऐं बदहाली, बेरोज़गारी, माण्हुनि जो हर तरफ़ जीअण जंजाल, मोहताजी जो आलम आहे। ॿिए पासे सिंध जी ज़मीन विकिरो केनालनि जी सूरत में दरिया ते धाड़ो। 17 सालनि खां सिंध जी वाघ धणी बणियल पीपल्स पार्टी सिंधियुनि खे अलजुज़ाइरी क़ौम बणाए छॾियो आहे। अलजुज़ाइर में बि फ्रांसिन सिंध जे राजधानी कराची जीअं बेगा स्कीमुनि जो रींगड़ रचायो हुयो। जीअं सिंध में मुशर्रफ पीपल्स पार्टी 2000 DHA क्लिफ्टन वांगुरु बुलंद इमारतुनि जो झिरमर वारो रूप असल में मक़सदु धारनि सरमादारनि खे सिंध में क़ाबिज़ करे दावत ॾियण जो हिकु वॾो हरबो आहे। अलजुज़ाइर में बि फ्रांसिन सां ईअं कयो वियो जीअं हिन वक़्तु सिंध सां थिए पियो। फ्रांसी पंहिंजो बचियल उॿारियल खाधो वॾियुनि इमारतुनि तां घटनि में उछलींदा हुआ ऐं अलजुज़ाइरी माण्हू बुखायल डोड़ी हिक ॿिए खे लताड़े विड़ी मरे ढांगा थींदा हुआ। जीअं अॼुकल्ह असांजे सिंध में इनकम सपोर्ट जे ज़रिए माण्हू ऐं भेनरूं धिका थाबा पियूं खाइनि, लेकिन अलजुज़ाइरी क़ौम ज़िलतुनि मां तंग थी जागी मुतहद थी हिकु ॾींहुं फ्रांसिन खे इबरतनाक तारीख़ी शिकस्त ॾिनी। आख़िर में इज़त जे जियापे खे गले लॻायो, पर अफ़सोस असां अञा सिंधवासी ज़िलतुनि जो शिकार आहियूं। फितरत ऐं कुदरत सिंध खे वसीलनि सां मालामाल ज़रूरु कयो आहे, पर बदकिस्मतीअ सां कूड़ी जमूरियत ऐं कब्ज़ागीर सियासत सिंध जे अवाम खे ज़िलतुनि जे हवाले करे छॾियो आहे। सिंध जो वज़ीर आला चवे थो त असां गिराबाद ज़मीनूं धारियुनि खे पिया ॾियूं। उहा ज़मीन वज़ीर आला साहब खे घुरिजे त उन्हनि सिंध जे वासियुनि खे जेके बाशिंदा उते ग़रीब आहिनि उन्हनि खे छो नथी ॾिनी वञे, छो त उन सिंध वासियुनि जो उहो इख़लाक़ी सियासी मज़हबी हक़ु आहे। उहो हक़ु सिंधियुनि खां खसे तव्हां पाप पिया करियो। यादि रखो हुकुमरानो, सिंध जे राजधानी कराची में बि तव्हांजे कारमननि ऐं करतूतनि सबबु अॼु सिंध जा माण्हू गैर मक़ामी पिया सजनि। दरिया ते धाड़ो सिंध जी ज़मीन जो विकिरो असल में ईंदड़ नसुल ने तक़दीर जो विकिरो आहे। सियासत ऐं जमूरियत तमाम जे हक़नि जो तोफ़िज़ कंदी आहे, पर तव्हांजी हुकुमरानी सिंध खे तबाह ऐं बर्बाद बि करे, विकिरो बि करे। तव्हांजी शख़्सी ज़ाती मफ़ादनि खां सिंध बालातर आहे। उन बालातरीअ जो ज़िक्र कंदे मुर्शिद लतीफ़ हिन सिटुनि में ज़िक्र कयो आहे। उन बालातरी जे भरम जो ज़िक्र मुर्शिद लतीफ़ हिन सिटुनि सां कयो आहे। अलस्तु बिरब्बकुम, जॾहिं कन पयोम, कालू बला कल बसी, तॾहिं तित चयोम, तहीं वेर कयोम, वचन वेड़ी चनि सां। सिंध सलामत।